केतिरा शख़्स मुंहिंजे साम्हूं गुज़रिया आहिनि, मां ॾिठा आहिनि के हरिया भरिया हूंदा आहिनि, सभु कुझु हूंदो अथनि, काफ़ी घणो कुझु हूंदो अथनि, पर उन्हनि खे सिर्फ़ु आदत हूंदी आहे त चाहे कुझु बि कोन्हे, बच्चो चाहे मोहम्मद बाक़ी गुज़ारियो ई न आहे, इहो बि कुझु आहे। ऐं जेको चवंदा आहिनि मोहम्मद कुझु बि कोन्हे, आहे कुझु कोन, हक़ीक़त खे ॿियनि जी दुआ लॻे न लॻे, पंहिंजी दुआ उन्हनि खे अहिड़ी लॻंदी आहे जो सफ़ा पोइ ते पइजी विया आहिनि, कुझु हूंदो बि कोन अथनि, सभु ख़तमु थी वेंदो अथनि न कंहिं कारण जे करे। ऐं मूं केतिरा अहिड़ा काफ़ी शख़्स ॾिठा आहिनि जंहिंजे घर में हूंदो बि कुझु कोन, पर चवंदा मालिक जो ॾिनो सभु कुझु आहे, उनजी रहमत आहे, घणो कुझु आहे। ऐं ॾिसंदे ॾिसंदे ईअं वधी विया जो तमामु घणो बहितर थी वियो, ख़ुशहालियुनि सां ख़ुशियुनि सां भरिजी वियो। यानी मालिक जी रहमत असां ते सदाई वसे थी, असां उन रहमत खे कीअं था पायूं। इन करे असांखे चयो वेंदो आहे त मालिक जो धन्यवाद हुजे, उनजी रहमत हुजे। जॾहिं उनजी धन्यवाद हूंदो, उनजो शुक्र हूंदो, त पोइ असांखे सदाई ख़ुशी ऐं ख़ुशहाली गॾु रहंदी। ऐं असां ॾिसंदासीं मालिक असांखे केतिरो कुझु ॾींदो आहे। असां कॾहिं पाण खे बि ॾिसूं, असां कॾहिं किथे वेंदा आहियूं, कोई शख़्स असांखे सुञाणे या न सुञाणे, कंहिंसां मिलूं या कंहिंखां असां कुझु पुछूं, कोई असांखे वेहण जी सलाह करे, कोई असांखे हिकिड़ो चांहि जो कप पीआरे, कोई असांखे कोल्ड ड्रिंक पीआरे, रोटी जी सलाह करे, कुझु बि करे, सिर्फ़ु असांखे हिकिड़ो शरबत जो गिलास, चांहि जो कप या कोल्ड ड्रिंक पीआरे, असांखे वेहण जी सलाह करे, असां उनखे बि न भुलिजंदा आहियूं, उनजो बि गुण गाईंदा आहियूं। कॾहिं मिलंदो आहे चवंदो यार इन मूंखे यादि कयो, मां उनजो बि धन्यवाद कंदो आहियां, उनजो बि शुक्र कंदा आहियूं। त जेको मालिक असांखे एतिरो सभु कुझु ॾींदो आहे, जीवन ॾींदो आहे, ऑक्सीजन ॾींदो आहे, फ्री जी ऑक्सीजन असां रोज़ु खणंदा आहियूं, कॾहिं असां रोज़ु ऑक्सीजन ॾींदो आहे, असांजो जीवन हलंदो आहे, कॾहिं असां हुनखे यादि कयो आहे। घड़ी खनि ऑक्सीजन बंदि कंदो आहे, हालत कहिड़ी हूंदी आहे, पंहिंजो पाण खे अस्पताल में पहुचाए सिलेंडर सां छा हालत हूंदी आहे। छड़ो असांजी थोरी ऑक्सीजन बंदि कंदो आहे, साह मुझंदो आहे, असांजो साह मुझण जो मक़सदु आहे उहो ऑक्सीजन बंदि कंदो आहे असांजी। असांखे एतिरो घणो कुझु ॾींदो आहे, असांखे यादि न हूंदी आहे, पर कंहिं महिल ऑक्सीजन बंदि कंदो आहे त केतिरो अहसासु थींदो आहे। अहिड़े नमूने हुन असांखे छा छा ॾिनो आहे, घणो कुझु ॾींदो आहे। जॾहिं उहो एतिरो कुझु ॾींदो आहे, असां सिर्फ़ु पंहिंजी साह ऐं ऑक्सीजन जेतिरो ई उनजो रोज़ु धन्यवाद करूं त साह एतिरो हलंदो रहंदो, जेकॾहिं बीहंदो ई कोन, असां सदाई वधंदा रहंदासीं, वसंदा रहंदासीं।